जैदादपुर भरसां लुंडू थाने जी हद ॻोठ महर अली टालपुर में ज़रदारी ऐं टालपुर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में जारी संगावती तकरार। क़त्ल कयल ज़रदारी बिरादरी जे ॿिनि ॼणनि गुलाम शबीर ज़रदारी ऐं मुराद अली ज़रदारी वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूलनि जे वारसनि ज़रदारी बिरादरी पारां मुहर्रम ज़रदारी, असलम ज़रदारी, अकरम ज़रदारी जी अॻवानी में हाला चौक ते रुकावटूं विझी रोड ब्लॉक करे टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। धरणे सबबि समें गाॾियूं बीठी वयूं। मुज़ाहिरीन मूजिब हफ़्तो अॻु टालपुर धुर ॿिनि ॼणनि खे शबीर ऐं मुराद ज़रदारी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। लुंडू पुलिस 6 जवाबदारनि मां 2 खे गिरफ़्तार करे सघी। वधीक 4 जवाबदार कानून खां आजा आहिनि। हुननि चयो त घरनि में क़यामत बर्पा आहे। जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त टालपुर धुर जे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। होॾां DSP मुदाख़लत ते धरणो ख़त्म कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची